सिंध असम्बली के सीनियर एडिशनल सेक्रेटरी सादात खानदान की अहम शख्सियत हाजी मियां सैयद मोहम्मद हसन शाह के मान में आजियाणी 44 जन्मॾींहं के हवाले से रंगारंग तकरीब चेलबंद भरसा उमरकोट वट रोड ते गोठ खानू रांगड़ स्टॉप में संदन चाहींदड़न गुलाम रसूल शाह, सरवर राजपूत, मांझी सांद, हाफिज अनवर सांद, आसिफ अली सांद, यूसुफ आराई पारां मुनक़िद कई वई, जंहिंमें सवे माण्हुनि अक़ीदतमंदनि ऐं दोस्तनि शिरकत कई। इन मौक़े ते सालगिरह लाइ ठाहियल स्टेज ऐं जाइ खे तमामु ख़ूबसूरत नमूने सां सजायो वियो। एडिशनल सेक्रेटरी गाॾियुनि जे हिक वॾे जुलूस में जलसे गाह ते पहुतो ऐं खेसि शानदार आजियां कई वई। सीनियर एडिशनल सेक्रेटरी हाजी मियां मोहम्मद हसन शाह के 150 पाउंड जो केक पेश कयो वियो। तकरीब में सैयद गुलाम रसूल शाह, हाजी गुलाम रसूल रिंद, अली मोहम्मद पहवर, मोहम्मद सरवर राजपूत, इम्तियाज जमपुर, हाजी मोहम्मद कासिम सांद, मांझी सांद, अनवर सांद, आसिफ सांद ऐं ॿियनि सां गॾु केक काटियो। ॾिठल तकरीब जलसे में तब्दील थी वई, जंहिंखे ख़िताब हाजी मियां मोहम्मद हसन शाह, हाजी होत बबर, अली मोहम्मद पहवर, हाजी गुलाम रसूल रिंद, अमीन नेपलाई, अमीर अली अनवर सांद ॿियनि कयो। हुननि चयो त हाजी मियां मोहम्मद हसन शाह इलाइक़े जे ग़रीब अवाम जी ख़िदमत कई आहे। माण्हुनि जी साणस मोहब्बत हिकु फितरी अमल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।